ख़बर अवां शेयर कंदासीं। कराची मां सिंध हाई कोर्ट 8 वरियन खां गुम थियल शख़्स जो पतो न लॻाइण ते सूबाई टास्क फोर्स ऐं JIT सरबराह खे तलब करे वरितो आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तनि ते ॿुधणी दौरान 8 वरियन खां गुम थियल शख़्स जो पतो न लॻाइण ते अदालत पारां पुलिस ते कावड़ जो इज़हार कयो वियो। DIG खे केस जे जांच ऑफिसर खे तब्दील करण जो हुकुम ॾिनो वियो। अब्दुल रहमान खे बि वफ़ाक़ी इदारे जी हिरासत में नाहे। बचाव वारी वज़ारत जे नुमाइंदे लिखत में जवाब जमा कराए छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ हिकु भेरो ॿी हरंदासीं नवां सां शेयर कंदासीं। कराची खां सिंध हाई कोर्ट 8 वरियनि खां गुम थियल शख़्स जो पतो न लॻाइण ते सूबाई टास्क फोर्स ऐं JIT सरबराह खे तलब करे वरितो आहे। गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबीअ बाबति दरख़्वास्तनि ते ॿुधणी दौरान 8 वरियनि खां गुम थियल शख़्स जो पतो न लॻाइण ते अदालत पारां पुलिस ते कावड़ जो इज़हार कयो आहे। DIG खे केस जे जांच ऑफिसर खे तब्दील करण जो हुकुम ॾिनो वियो आहे, जॾहिं त अब्दुल रहमान कंहिं बि वफ़ाक़ी इदारे जी हिरासत में नाहे। बचाव वारी वज़ारत जे नुमाइंदे लिखत में जवाब जमा करायो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां इसाक सर की लाइन ते मौजूद आहे। जी इसाक आगक जो कुल सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी जे हवाले सां दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे, जंहिंमें 8 सालनि खां गुम जेको माण्हू आहे उनजी ॻोल्हा जे हवाले सां जेको आहे अदालत पारां जांच अफ़सर जे मथां कावड़ जो इज़हार कयो वियो आहे, जॾहिं त अदालत पारां सूबाई टास्क फोर्स ऐं JIT जे सरबराह खे बि तलब करे वरितो आहे। अदालत पारां DIG इन्वेस्टिगेशन ऐं जांच खे जेको आहे केस जे IO खे तब्दील करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे, जॾहिं त गुम थियल जेको शहरी आहे उनजी जेको हवाले सां 46 JIT 15 जेके टास्क फोर्स जा इजलास आहिनि उहे थी चुका आहिनि, जॾहिं त शहरी अब्दुल रहमान जी गुमशुदगी जे हवाले सां जेकी जांच आहे उहा कई पई वञे, जॾहिं त इन हवाले सां वज़ीर दफ़ा खे जे नुमाइंदे खे बि जवाब जमा कराए छॾियो, जॾहिं त अब्दुल रहमान कंहिं बि वफ़ाक़ी इदारे वटि नाहे, न हुनजी कंहिं तहवील में इन हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत पारां मातहत कंहिं बि इदारे जे हवाले सां अब्दुल रहमान जी गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई, जॾहिं त शहरी मुल्क खां ॿाहिरि बि नाहे वियो। इहा रिपोर्ट आहे, जॾहिं त राति जे वक़्तु अब्दुल रहमान खे घर मां जेको आहे खंबियो वियो हुयो। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे, जॾहिं त काॾे खणी विया आहिनि, केरु जांच करे पियो, इन हवाले सां दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त का बि ख़बर नथी पए। अदालत पारां चयो वियो आहे त जेको तहरीरी जवाबु आहे उहो जमा करायो। अब्दुल रहमान जे हवाले सां रेंजर्स वटि बि जेको आहे अब्दुल रहमान नाहे, इहो रेंजर्स प्रोसिक्यूटर अदालत खे आगाह कयो आहे। अदालत पारां जेकी वकील केस जी ॿुधणी आहे उहा 27 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी ठीकु आहे, महिरबानी इसाक आगक करण लाइ।